فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قد جاءكم من الله نور وكتاب مبين صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइरों अल्लाह जा लख शुक्राना जुम्मे शरीफ जो भलारो दिहाड़ो ऐं मीलाद जी महफिल सोने आस्थाने ते चो शुक्र अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह करीम असां ते वॾा वड़ कया वॾा एहसान ऐं थोरा कया जो मदीने वारे साईं जे दर जी गुलामी नसीब फरमाई। मुझी बोली जेके समझ में अचे थी सो सुभान अल्लाह चवे जेके ॿुधण जा कन हिन ॻाल्हाइण जी ज़ुबान आहे उहो सुभान अल्लाह चवे। ॿोड़ा ऐं गूंगा भली चुप कयूं वेठा हुजो जेके अल्लाह ताला ॿुधण जी नेमत ॾिनी आहे ॻाल्हाइण जी नेमत ॾिनी आहे वो दिल खोले चवे सुभान अल्लाह। सोनो हबीब अल्लाह जो महबूब कायनात जो ताजदार सारी कायनात जेला रब जी रहमत जे महबूब जो शान सभिनी नबियन में निरालो सभिनी रसूलन जो इमाम सारी कायनात में सभिनी का अकरम अशरफ आला ऐं बाला शान वारो मिठो मोहम्मद करीम असां जे नसीब में। ख़साइसुल कुबरा में इमाम जलालुद्दीन सुयूती रिवायत आंदी आ लम्मा खलक़ल्लाहु आदम जॾहिं अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम इंसानन जो बाबो इंसानन सभिनी जो पीउ उन्हें के जॾहिं अल्लाह ख़ल्क़ियो पैदा कयो त उन्हें जो औलाद उन्हें जे पुठीअ मां रब पैदा कयो। वो औलाद हजरत आदम के रब ॾेखारियो पंहिंजा बच्चा हजरत आदम जा ओ क़यामत ताईं जेके आदम जो औलाद पैदा थियणो हो वो सब हजरत आदम के रब हीअं ॾेखारियो। जेॾी महिल आदम अलैहिस्सलाम पंहिंजे औलाद के ॾिठो कि कारा के गोरा के सोना के कोझा उनमें के अंधा के मंडा के लूला के लंगड़ा है न सब आदम जो औलाद सब रब उन्हें के देखारिया फजल यरा फदाइल बदहिम अला बद ॾिठई त हिकड़ा ॿियनि खां वधीक फज़ीलत वारा के सुठा के मठा के चंगा के बुछड़ा सब ॾिठई
हजरत आदम ही पंहिंजे औलाद खे ॾिसे सभिनी खे अखियुनि सां नज़र पिया अचनि फरा नूरन सातिअन फी असफलिहिम अचानक पंहिंजे औलाद में हजरत आदम जो ॾिठो त हिकिड़ो चेहरो नज़र आयुसि जंहिंमां नूर चिमके पियो अञा बि हाँ न ठारियो आहे हीअं नूर चिमके पियो तिचला पिया अचनि नूर जा फकाल या रब मन हादा चई मालिक ही केर आहे बच्चा तो सब मुझे औलाद है पर ही केरा जिन जो चेहरो चिमके थो पियो जिन जो मुंह मुबारक नूर वारो आहे मालिक इहो केरा काल हाज़ा इब्नुक मुहम्मद आदम इहो तुंहिंजे औलाद मां मुंहिंजो महबूब मुहम्मद हुवल अव्वलो वहुवल आखिरो इहो सभिनी खां अॻु पिया सभिनी खां पोइ पिया काइनात खे जॾहिं रब ठाहियो न त सभिनी खां अव्वल इन मोहम्मद करीम जे नूर खे रब ठाहियो वरी जॾहिं नबीअनि खे मोकिलियई त सभिनी नबीअनि खां पछाड़ी में इन महबूब खे अव्वल भी इहो आहे आखिर भी इहो आहे अव्वल शाफ़िइन ऐं सभिनी खां पहिरीं क़यामत में जेको उम्मतुनि जी शफ़ाअत कंदो सो बि इहो मिठो मुहम्मद करीम सुभान अल्लाह आदम इहो तुंहिंजे औलाद में अॻियनि जो सरदार पोयनि जो सरदार नबीअनि जो सरदार वलीअनि जो सरदार पैगंबरनि जो सरदार पर सरदारनि जो बि सरदार हाँ सुभान अल्लाह महरनि जो सरदार जुदा है चांडियुनि जो सरदार जुदा है पिताबिन जो सरदार जुदा है हर कौम जो सरदार पर मोहम्मद मीर सरदारन जो भी सरदार सुभान अल्लाह सुभान अल्लाह रब फरमायो आदम आयो सभिनी खां पछाड़ी पर क़यामत में उथंदो त सभिनी जी अॻियाड़ी इहो हूंदो अॻियों अॻियों मदीने वारो मीर हूंदो पुठियां पुठियां उनजी उम्मत हूंदी उनखे पाण सां गॾाई जन्नत में सुभान अल्लाह सुभान अल्लाह छा शान आहे मुंहिंजे दिल पर मोहम्मद करीम जो अल्लाह तबारक व तआला जल्ल शानू पंहिंजे प्यारे नबीअ हजरत आदम के मुझे दिल पर मोहम्मद करीम जो जलवो भी ॾेखारियो ऐं शान बि रब पाण ॿुधायो पुट तारीफ़ त उहा जेका अल्लाह पाण करे न असीं नंढड़ा तालिब इल्मड़ा आहियूं नंढड़ा फ़कीरड़ा असां छा तारीफ़ करे सघंदासीं तारीफ़ त उहा आहे जेका मालिक पाण नबी आदम के बुधाई तो आदम ही आम इंसान तुझे बिन औलाद वांगुर ना है ही सभिनी जो सरदार वा सभिनी जो ताजदार चौ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह जितना माण्हू आयो तो आवाज कोने मोहब्बत सां मिली चो सल्लल्लाहु
हिकड़े ॾींहुं मुझो सोनो हबीब मदीने वारो साईं पंज पाक हवेली में वेठो आ त जिब्रील आयो। जिब्रील अल्लाह जो पैगाम खणी आयो। अर्ज करे तो या रसूल अल्लाह मुखे रब मोकिलियो आ त मुझे महबूब के वनी मुझो न्यापो दे पैगाम दे। केड़ो जअलतुक अव्वल नबिय्यीन खल्कन व आखिरहुम बअसा। वो मुझा महबूब तखलीक में पैदा करण में मूं तोखे सभिनी नबियन खां अव्वल पैदा कयो, पर धरती ते मोकिलण में सभिनी नबियन खां आखिर में तोखे मोकिलियो। तोखे इहो शान ॾिनुमि अव्वल बि तूं त आखिर बि तूं। वजअलतुक फातिहन व खातिमा। सभिनी नबियन जी शुरुआत करण वारो बि तूं आ, सभिनी नबियन जी पुॼाणी वारो आखिर नबियन बि तूं आ। ओ मुझा महबूब या तुझी खूबी अड़ी आ जेका के नबी के न ॾिनमि, के रसूल के न ॾिनमि, जेको मूं रब तोखे इहो शान अता कयो आहे। सुभान अल्लाह। जिन महिल मदीने वारा साईं मेराज ते विया न, मेराज ते विया त पहिरें आसमान ते हजरत आदम अलैहिस्सलाम खीकार फलीकार जेला आजियां इस्तकबाल जेला हजरत आदम बीठो हुयो। वो जेमल हुजूर पहिरें आसमान ते पहुता त आदम पियो चवे मरहबन या इब्न सूरती व अबी मनाय। भली करे आए, भली करे आई सूरत में मुझो औलाद आई, पर हकीकत में मुझो बाबू भी तू है। या गाल का समझी अले कोन। आदम सोनो पियो चवे ओ मुझा दिल पर मोहम्मद, सूरत में मुझो औलाद, तखलीक में मुझो औलाद। इंसान मुझा रब तोखे खलकियो, मूं आदम जी औलाद मां तुझो बाबो अब्दुल्ला, तुझी अम्मा आमिना मुझे औलाद मुझा आई, पर हकीकत में तू मुझो भी बाबू आई। छो त तुझो नूर मूं आदम खां बि अॻ में, तो मुखे आदम के बि खलकियो वियो तो मोहम्मद करीम जे सदके। जे तू न थी हा त मां आदम बि न हुजा हा, न मुझो औलाद हुजे हा, न इंसान हुजन हा, न जिन हुजन हा, न मलाइक हुजन हा, न जन्नत जहन्नम हुजे हा, न ज़मीन आसमान हुजन हा। जो कुछ ठयो आ सो मुस्तफा तुझे सदके ठयो। सुभान अल्लाह। चो सल्लल्लाहु अलैका या अजो बस सल्लल्लाहु अलैका या सुभान अल्लाह। हदीस पाक का इमाम जलालुद्दीन सुयूती खसाइसुल कुबरा में रिवायत आंदी आ। हजरत जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी रिवायत तो करे, बैन कतफे आदम मकतूबुन मुहम्मदुर रसूलुल्लाह व खातमुन नबिय्यीन। जिन्हें आदम के अल्लाह ताला खलकियो, आदम जो वजूद ठाई,
त आदम जे पुठी ते पिन फणियुनि जे विच में कुदरत जे कलम सां लिखजी वियो मुहम्मदुर रसूलुल्लाह। आदम जी पुठी ते मुहम्मद अल्लाह जो रसूल है व खातमुन नबियीन ऐं सभिनी नबियनि जे पुजाणी वारो नबी मुहम्मद। सुभान अल्लाह। आदम जे पुठी ते अल्लाह ताला मुझे दिल पर नबी जी नबूवत ऐं खत्म नबूवत जो चिट्ठो लिखी छॾियो आदम जे पुठी। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों छाजे करे त आदम जे हड़नी औलाद के रब ॾेखारण पे चाहियो त मोहम्मद मुस्तफा जो शान कहिड़ो। वो किताब ते लिखे, को मस्जिद ते लिखंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, को के पंहिंजे दर ते दीवार ते लिखे, पर अल्लाह आदम जे मथां लिखी छॾियो त मुंहिंजो मोहम्मद हेॾे शान। महबूब दुनिया में लख लेकिन दिलदार मदीने वारो। महबूब दुनिया में लख लेकिन दिलदार मदीने सोहना बिस्मिल्लाह थिया सभिनी जो सरदार मदीने अड़े जो महबूब दुनिया में वो सब इंसान में आला पर नबियन जो इमाम हो अक्सा में सभी हुआ सफदर सब महदार मदीने वारो सोहना बिस्मिल्लाह सभिनी जो सरदार। जेको मदीने वारे जी नात पढ़ंदो उनजी सूरत न मटंदी। जेको मुस्तफा जी नात पढ़े अल्लाह उन्हें जे मथां खुश थींदो आहे। छा तव्हां अल्लाह खे खुश करण चाहियो था? वो गरजी चो महबूब दुनिया में जो नालो खुदा जे नाले सां आए अर्श जे कुंगोरन ते उकरियलो एडी इज्जत अज़मत जो साईं पगेदार मदीने सोहना बिस्मिल्लाह महबूब जो दर्जे वरतो कलर न लोड़ी दी उनके। महबूब जो दर्जे वरतो कलर न लोड़ी दी के ओ गरीब न कर गमो हित हुत जो ओ गरीब न कर ओ गमटार मदीने गमटार मदीने वारो सोना बिस्मिल्लाह सभिनी जो सालार मदीने कोने कर मुल्ला के कान के जी आहे हथड़ो हबीब जे दामन में रखे दामन जो छो नंगो नंगी रखे दामन जो छो नंगो नंगी नंगे दार मदीने सोना बिसफी थिया
दुनिया में सालार सुभान अल्लाह। छात शाना मुझे लजपाल नबी जो छात मंजरा मुझे लजपाल नबी जे। सुभान अल्लाह। हजरत इरबाद बिन सारिया असाबी तो चवे हिकड़े ॾींहुं मदीने वारे साईं का मुंह पाण ॿुधो। साईं फरमाइनि पिया इन्नी अब्दुल्लाह मां मुहम्मद अल्लाह जो पानो आहियां व ख़ातमुन नबिय्यीन ऐं सभिनी नबियनि जे पुञाणी वारो उन वक़्त भी नबी हुयुसि व अबी मुंजदिलुन फी तीनती जॾहिं मुंहिंजे बाबे आदम जी मिट्टी कपा गारो गोयो पे वियो मां उन वक़्त भी नबी हुयुसि। जॾहिं अञा मां पैदा ई न थियोसि त इब्राहिम खलील दुआ पियो घुरे मौला मिठो मुहम्मद आणे। ईसा रूहुल्लाह माण्हुनि खे ख़ुशख़बरियूं पियो ॾिए त इछो मुहम्मद अचण वारो आहे। मुझी अम्मा मुझे ॼमण खां अॻु में ख़्वाब में ॾिठो त उन जे बदन मज़ा नूर निकितो जो जग सारो रोशन थी वियो। उहा नबियनि जी बिशारत माया ईसा जी ख़ुशख़बरी माया इब्राहिम जी दुआ माया आदम खां अॻु में पैदा थियण वारी ज़ात मूं मोहम्मद करीम जी आहे। अमड़ चीचर जेको ख़्वाब ॾिठो हुयो उन ख़्वाब जी ताबीर मां मोहम्मद करीम। वाह वाह सोना नबी तुझो शान चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल तबक़ातुल कुबरा किताब में सुबुल हुदा वल रशाद किताब में रियायत जो थी त अल्लाह ताला याकूब नबी के वही फरमाई याकूब इन्नी अब्बास मिन ज़ुर्रियतिक मुलूकन व अंबिया। याकूब नबी के रब वही फरमाई ए याकूब तुझे पुटन मां तुझे औलाद मां नबी खलकींदुस बादशाह पैदा कंदुसि पर हिकड़ो नबी इस्माइल जे औलाद मां पैदा कंदुसि जो बनी इसराइल जा वो याकूब तुझे औलाद जा 70,000 नबी एक पासे मुझो मोहम्मद एक पासे। याकूब तुझे औलाद मजा 70,000 नबी पैदा थींदा बादशाह पैदा थींदा पर अब्बासन नबीयल हरमीयल लज़ी तबनी उम्मतु हैकल बैतुल मक़दस व हुवा खातमुल अंबिया व इस्मुहु अहमद। याकूब हिकड़ो नबी एड़ो खलकींदुसि जेको हरम वारो नबी हूंदो उन जी उम्मत वारा हेकल बैतुल मुक़द्दस जी तमीर कंदा। उहो मुंहिंजो नबी मोहम्मद सभिनी नबियनि जे पुॼाणी वारो हूंदो जंहिंजो नालो अहमद ऐं मोहम्मद हूंदो। सुभान अल्लाह। ए मुझा नबी याकूब
वो सोनो अनकरीब दुनिया ते इंदो जो 70,000 नबी तुझे औलाद वारा एक पासे ए मुझो नबी मोहम्मद अञा वधीक इज्जत वारो अज़मत वारो शान मर्तबे चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह। रब फरमायो तो ओ मुझो मोहम्मद इंदो जंहिंजो वजूद नूर मां हूंदो जेको रोशन रसूल हूंदो जेरी मल मदीने वारो आयो तो अम्मा फरमायो मुझे वजूद में नूर चिमकी पियो। हजरत अब्बास बिन अब्दुल मुतलिब चयो जने मोहम्मद मुस्तफा आयो तो सजो जग मुस्तफा जे वजूद जे नूर से चिमकी। ओ मुझो नबी सही नूर अलो म्या मुझो नबी सही नूर मिसल न जानिए जो जगन में मिसल न जानिए जो जगन में मिसल न जानिए जो जगन में मुझो नबी सही नूर अलो म्या हड़े जो मुझो नबी सही नूर अलो म्या जन भी सुना तो पेचो पातो जन भी सुना तो पेचो पातो ओने सचन के सूर अलो म्या मुझो नबी सही नूर मुझो नबी सही नूर अलो म्या मुझो नबी सही नूर अलो म्या मुझो नबी सही नूर। जे भी पढ़न था सिक मसला तू जे भी पढ़न था सिक मसला तू दुखड़ा तन जा दूर अलो म्या मुझो नबी सही सुभान अल्लाह हड़े हड़े जो मुझो नबी सही ओ याद ये कोई यारो मन में मोहब्बत जा मज़कूर अलो म्या मुझो नबी सही नूर अलो म्या मुझो नबी सही नूर अलो म्या मुझो नबी सही नूर। रब करीम कुरान में फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन मोमिनन जे मथा मूं रब जो थोरो आ एहसान जो मूं पंहिंजो रसूल आदम खां वठी ईसा रूहुल्लाह ताईं 1.25 लख नबियन जूं उम्मतूं आयूं पर के नबी जी उम्मत के इहो एजाज़ इहो शरफ इहो मान इहो मर्तबो न मिलियो एड़ो लजपाल करीम के उम्मत के न मिलियो जेको हिन उम्मत सां आहे रब जो थोरो आहे रब जो एहसास। रब जो कुरान जो फरमाए लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अलबत्ता हकीक तव्हां वटि अल्लाह जो रसूल अची वियो आहे। अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम तव्हां जो दुख तव्हां जो ग़म तव्हां जी परेशानी मुंहिंजो नबी सही न सघंदो तव्हां खे दुख मिले मुंहिंजो नबी सही न सघंदो आहे। हरीसुन अलैकुम तव्हां जी भलाई जो हिर्स रखण वारो आहे तव्हां जी भलाई चाहण वारो आहे तव्हां जा दुख लाहिण वारो आहे तव्हां सां बड़ करण वारो आहे तव्हां सां एहसान करण वारो बिल मोमिनीन रऊफुर रहीम मोमिनन जे लाइ वॾी शफ़क़त वॾी बात करण वारो जेॾी महिल अल्लाह जे कुरान जी इहा आयत लथी न
जो नबी तव्हां वटि अहिड़ो नबी आयो आहे जो तव्हांजो ॾुख नथो सही सघे। असहाबनि जूं दिलियूं ख़ुशि थी वियूं त उहो कुर्बदार करीम असांखे मिलियो। इहो ख़बर तव्हांखे बि का ख़ुशी थी आहे? ख़ुदा जो कसम आहे, अमड़ पंहिंजे बचन सां ईअं महिरबानी न कंदी, अबो पंहिंजे औलाद सां ईअं वण ऐं एहसान न कंदो जीअं मदीने वारो मीर तोसां ऐं मूंसां महिरबानी। खुदा जी ज़ात जाने थी अॼु बि उहा शफ़क़त इनायत मदीने वारे जी पंहिंजी उम्मत सां अॼु बि मौजूद। भली तूं खानगढ़ में वेठो हुजे या खानपुर में वेठो हुजे, घोटकी में वेठो हुजे या डहरकी में वेठो हुजे, ॾुख ऐं दर्द चई न या गमज़दा दिल सां मुंहुं मदीने ॾे कर, मदीने ॾे मुंहुं करे अख में ॻोड़ो ॻाड़े ऐं सॾड़ो कर त रस मदीने जा साईं। ख़ुदा जो कसम आहे, तुंहिंजे चपन जा आवाज़ गुंबद ख़दरा में पहुची। तो सरदारनि खे बि तव्हां ॾिनी हूंदी, वॾेरनि, पुलिस वारनि, सूबेदार, एसपी, डीएसपी खे बि उन जॻह बि तायो हूंदो, पर मर्ज़ी वारो आहे ॿुधे न ॿुधे, पर ही अहिड़ो करीम आहे, सॾड़ो हिते कर गुंबद ख़दरा मां जीअ जीअ जा जवाब। उहा दाह जेका कंदे उन दाह जो दाद बि थींदो, तुंहिंजी दाद रसी बि थींदी। सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह। अमामिना साड़ी फरमाए त जॾहिं महिल मुंहिंजो मोहम्मद मीर आयो, ओॾी महिल चप मुबारक चुरनि पिया, सरकार जा चप मुबारक हिलनि पिया। अमा फरमायो त मूं कन आयो त मिठड़ो मिठड़ो आवाज़ पियो अचे, रब हबली उम्मती, रब हबली उम्मती। ओ मुंहिंजा मौला मुंहिंजी उम्मत मूंखे बख़्शे ॾे, मुंहिंजी उम्मत बख़्शे ॾे, उम्मत बख़्शे ॾे। पहिरियों पहिरियों मुस्तफा जे ज़बान मां इहो लफ़्ज़ निकितो, मुंहिंजी उम्मत। वरी जॾहिं महिल दुनिया तां रुख़सत थिया न, मज़ार अनवर ॾे विया न, हज़रत फज़ल बिन अब्बास हुज़ूर जो सौट आहे, उहो रिवायतो करे त मां आख़िरी माण्हू हुउसि जेको महबूबनि जे जिस्म पाक खे मज़ार अनवर में लाथो। जेॾी महिल साईं जन जो जिस्म पाक मज़ार में लाथम, दिल चयो त आख़िरी भेरो दीदार करे वठां। कपड़ो मुबारक चेहरे तां हटायूं, कफन पाक जो कपड़ो हटायूं, फैज़ा वयतहर्रकु शफ़तैहि। ओॾी महिल ॾिसां त मुंहिंजे लजपाल नबी जा चप चुरनि पिया मज़ार में, चप मुबारक चुरिया पे। फदनौत उज़नी इंदहा, मूं पंहिंजा कन वेझो कया, होरिया हल्को धीमो आवाज़ पियो अचे, मां कन वेठा कया, ॿुधां त हींअर हुज़ूर छा था पिया फरमाइनि। चई जेॾी महिल कन वेझो कयुमि त मुस्तफ़ा करीम जे चपनि मुबारकनि मां आवाज़ पियो अचे, रब हबली उम्मती, रब हबली उम्मती। मुंहिंजा मौला मुंहिंजी उम्मत मूंखे बख़्शे ॾे, मुंहिंजी उम्मत मूंखे बख़्शे ॾे। जॾहिं धरती ते आया त पहिरियों लफ़्ज़ बि उम्मती, ऐं जॾहिं हितो विया त बि आख़िरी लफ़्ज़ उम्मती। ऐं 63 साल साईं जन जी ज़ाहिरी जमार हुई, उहो त अॼु बि हयात नबी आहिनि, पर जेका ज़ाहिरी ज़िंदगी 63 साल गुज़ारियूं न, त
कदे रातन में, कदे डीहन में, कदे अकेलाइन में, कदे साहबा जे झुरमट में, बस उम्मती उम्मती चवंदा रहा, गऊं घुरंदा रहा, उम्मत जे लाए रब जे दर ते अर्ज़ इल्तिजाम कंदा रहा। ऐसी तई जो हिकड़े भेरे हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन 3 ॾींहं 3 रातियूं मुसलसल उम्मत जे लाइ रोंदा रहा, रोंदा रहा, रोंदा 3 ॾींहं न मानी खाधऊं, न पानी पीतऊं, न हवेली पाक ॾे विया, 3 ॾींहं 3 रातियूं रोंदा रहा। तांजो अल्लाह ताला जिब्रील अमीन के मोकिलियो, ओ जिब्रील वञ मुंहिंजे हबीब खां पुछ, सोना एतिरो छो रोईं? जिब्रील अर्ज़ु करे, या रसूल अल्लाह, अल्लाह मोकिलियो आहे, अवां एतिरो छो रुनायो? साईं फरमायो त अल्लाह जी ज़ात ॾाढी सरकार आहे, मुंहिंजी उम्मत गुनहगार आहे, मां रोआं थो मुंहिंजी उम्मत जो अलाए छा हाल थींदो। रब करीम वटां जिब्रील पैगाम खणी आयो आहे, ओ सोना हबीब, उम्मत जे बारे में एतिरो गमज़दा न थियो, एतिरो परेशान न थियो। या रसूल अल्लाह, इन्ना सनुर्दीक फी उम्मतिक वला नसूक, हबीब उम्मत जे बारे में मां रब तोखे राज़ी करे छॾींदुसि, तोखे ॾुखारो न छॾींदुसि। एड़ी गारंटी आदम का ईसा रूहुल्लाह दे केड़े कंहिं बि नबीअ खे इहा गारंटी न मिली उम्मत जे बारे में जेका तुंहिंजे असां जे बारे में मदीने वाले साईं गारंटी वरिती। एड़े कुर्बदार करीम जो अचण असां जे लाइ बाइस रहमत आहे या न? असां जे लाइ इहा इनायत ऐं सआदत आहे या न? ॿुधाए त पोइ इन ते ख़ुशी थिए या न थिए? एड़े महबूब जे अचण ते असां मीलाद मल्हायूं या न मल्हायूं, ख़ुशियूं कयूं या न कयूं? सल्लल्लाहु अलैहि अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या ओ मिठा उन महबूब जो अचण असां जे लाइ अल्लाह जो अज़ीम एहसान आहे। रब तो फरमाए त कुल बिफदलिल्लाह व बिरहमतिही फबिज़ालिक फलयफ्रहू, जे अल्लाह जो फज़ल मिलेव, अल्लाह जी नेमत मिलेव त ख़ुशू कयो। हुजूर जहिड़ी ॿी का नेमत थी सघंदी? हुजूर जहिड़ो ॿियो को रब जो फज़ल थी सघंदो? रब फरमाए तुझे फज़ल मिलेव, जे नेमत मिलेव त ख़ुशू कयो। तव्हां बि ख़ुशी मल्हाईंदो जी? हर सुन्नी हर मोमिन पंहिंजे हाल आर ख़ुशी मल्हाईंदो। पंहिंजे घर में हिकिड़ी कुन्नी न थिए, चओ अॼो को लंगर मदीने वारे जी मीलाद जो। भला ॿियनि खे नथो खाराए, पाण त खाईंदे न। पंहिंजे बचनि खे खाराए मीलाद जी नियत सां, त बि तुंहिंजो नालो मीलाद वारनि में लिखिजी। हज़रत भूरल साईं रहमतुल्लाह अलैह खानकाह आलिया चुंडी शरीफ पाण फरमाईंदा हा, गिलास सिधो झलबो आहे त हुन में काफ़ी पाणी वेंदो आहे, पर गिलास खे ऊंधो कयो त हुनजी थोरी वट हूंदी आहे, हुन में थोरो पाणी पवंदो आहे। पाण फरमाईंदा हा त गिलास भरियल मीलाद में जो उन जो ताजुर मिलंदो, पर ऊंधे गिलास जी थोरो पाणी जो ज़रड़ो अचे थो न, एतिरो बि मीलाद जी ख़ुशी में ख़र्च कयो, इन जो बि अल्लाह तव्हांखे अजुर ॾींदो।
तव्हांजो नालो हुजूर जे गुलामन में लिखो। एकड़ा तो चवंदा बिदता नाजायज़ा सीटिया वेठा आहिनि, कावड़िया वेठा आहिनि, वॾी खत जे तरे में कोन। असां पंहिंजे नबी जे अचण जी ख़ुशी मल्हाईंदासीं, मल्हाईंदा रहंदा। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, रहमत आलम नूरे मुजस्सम आका आयो, खुशियों मनायो। खंड मिसरियों खीर विरायो, खंड मिसरियों खीर विरायो, आकायो खुशियों मनायो। जंहिंजी पेशानी नूर निशानी, शान शानी राज रब्बानी, मदनी मिठो मौला मिलायो, मदनी मिठो मालिक मिलायो। खंड मिसरियों खीर विरायो, आका आयो खुशियों मनायो। मदनी और रहमत आई, बरकत आई, सपनी जी थी सौली सड़ाई, वो सपनी जी थी सौली सड़ाई। जग के बुधायो ऐं गुण गायो, जग के बुधायो ऐं गुण गायो, आकायो खुशियों मनायो। मोमिन मुर्क में चेहरा चमकने, है मोमिन मुर्क में चेहरा चमकने। आशिक ईद सईद पिया कने, शुम माण्हुन पर आशरमायो, आकायो खुशियों मला। खंड मिसरियों खीर विरायो, ये तो चए थो चांवर न चाढ़ियो, असां तो चवंदा खंडरू विराईंदासीं, मिसरियूं विराईंदासीं, खीर विराईंदासीं मदीने वारे जे अचण ते। खुदा जो कसम जे सिर घोरे छॾियूं त बि मदीने वारे जो मुल्ह अञा मां। असांजा जहिड़ा लख किरोड़ सिर हुजनि जेके उन कुर्बदार करीम जे कदमनि तां घोर करे। सल्लल्लाहु अलैहि मुझा दोस्तों, असहाबन जी टोली आ, असां भी पाण में वेठा आहिनि, कचहरी पिया कनि, गुफ्तगू पिया कनि, तेसी मदीने वारो साईं अची वियो। साईं फरमाए त छा था वेठा कयो? असां ॿियो छा था कयो? या रसूल अल्लाह, असां गॾिजी वेठा आहियूं, अल्लाह जा थोरा था ॻायूं त रब असांखे मुसलमान बणायो, दीन इस्लाम था कयो, ऐं तो जहिड़ो सोनो रसूल असांखे मिलायो। तो नबी जे अचण जो असां ख़ुशियूं था वेठा मल्हायूं त तो जहिड़ो आका असांखे मिलियो। साईं फरमाए कसम अथव, वाकई बि इहा ॻाल्हि पिया कयो।
या रसूल अल्लाह कसम असां इहा ही ॻाल्हि पिया कयूं त रब वॾा थोरा कया आहिनि जो असांखे मुहम्मद मुस्तफ़ा मिलियो आहे। साईं फरमायो त ॿुधो मूं तव्हांखे कसम इन जे लाइ न खणायो आहे त मूंखे तव्हांजी ॻाल्हि ते एतबार न आहे, पर कसम हिन जे लाइ खणायो अथमि जो अल्लाह थो फरमाए त जेके इहे ॻाल्हियूं ॻणे नबी जे अचण ते ख़ुशी सां वेठा कनि अल्लाह तव्हां ते फ़ख्र थो करे, रब ख़ुशीअ जो इज़हार थो करे। ये मलाइको ये माण्हू ॾिसो केॾा न ख़ुश नसीब आहिनि जेके मुंहिंजे नबी जे अचण ते ख़ुशियूं था वेठा मल्हाइनि। जुम्मे शरीफ जे ॾींहुं करमाबाद में जेको तव्हां बि गॾिजी ख़ुशियूं था मल्हायो, दुरूद था पढ़ो पिया न, तव्हांजे चेहरे जो मुरकण ऐं खिलण अॼु अल्लाह बि ख़ुशि थी रहियो आहे। ॿियो को अमल हुजे ई न हुजे ई, पर इंशा अल्लाह ताला अॼोकी मजलिस क़यामत जे ॾियारे तुंहिंजे छुटकारे जो सबबु थी। अॼोकी मजलिस तुंहिंजे जन्नत ॾे वठी वञे थो इंशा अल्लाह, इंशा अल्लाह। छो त हिन चाहे ते हिन कलर वारी ज़मीन में असांजा कहिड़ा अंबर उबियल आहिनि, हिते कहिड़ो असांजो धंधो आहे, कम आहे, छो आया आहियूं हिकिड़े यार जूं ॻाल्हियूं ॻाइण जे लाइ, हिकु महबूब जूं ख़ुशियूं मल्हाइण। मां हिन करमाबाद वारा फ़क़ीर जेके महिनत कनि था, लंगर ठाहिनि था, जलसो मल्हाइनि था, तंबू तूलान लॻाइनि था, उन्हनि खे मुबारक थो ॾियां। जेके विखूं भरे आया आहियो तव्हांखे मुबारक थो ॾियां। इंशा अल्लाह हीअ महफ़िल अचाई न आहे, ओ अंबड़ियूं भेनरूं न्याणियूं तव्हां जेको हिते पर्देदार गॾु थियूं आहियो, मुस्तफ़ा जे अचण जी ख़ुशीअ में शरीक थियूं आहियो, अॼोकी मजलिस हिन मर्दनि औरतुनि जे लाइ जन्नत जे वञण जो सबबु थी। ख़ुशि आहियो? खुश आयो? जेके खुश आयो से हीअं जो रहमत आलम नूर मुजस्सम आका आयो, खुशियूं मल्हायो। वो जानी आयो जानी थी वही मेहरबानी, जानी आयो वो जानिब चले वे दार अल्लाह कंदो। जानी आयो जानी थी वही मेहरबानी, अज सिक सां मोहब्बत सां खिली मुर्की नात पढ़ो, मलाइक चौधारी मजलिस जे गॾु थी विया आहिनि, लिस्टूं लिखजी रहियूं आहिनि। अॼु अल्लाह जे मलाइकनि जी विच मां अची वई आहे, लिस्ट ठही रही आहे, इहा लिस्ट गुंबद क़दर में वञण वारी आहे। वो जानी आयो जानी थी वही मेहरबानी, जानी आयो जानी थी वही मेहरबानी, वो जानिब चले वेदार अल्लाह बाबा। चेहरो चुम के बाबा के, चेहरो चुम के वो चांदूना चमकार अल्लाह कंदो, बेड़ा सफ में जा पार। जानी आयो जानी थी वही मेहरबानी, जानी आयो जानी थी वही मेहरबानी, वो जानिब चले वेदार अल्लाह कंदो, वो लाल लबन जो मुर्गण मोहे, लाल लबन जो ओ नाज़न हारे दिलियूं धोए, नाज़न हारे ओ वाह मिठी
मुस्कार अल्लाह बाबा जानी आयो जानी थी वही मेरे पानी जानी आयो ओ जानी जलवेदार अल्लाह कंदो जिब्रील जे जो झूले हिंदोरो जिब्रील मदीने वाले साईं जो चाचू सुजा कयो सोने नबी जो चाचू हजरत अब्बास बिन अब्दुल मुतलिब साईं जन वटि आयो साईं जन खे अर्ज़ कई भाइटिया हिकिड़ी ॻाल्हि पुछणी आहे तव्हां खां पाण में चाचा पुछ अर्ज़ कई जॾहिं तव्हां नंढड़ा हुयो अम्मा हलीमा जे घर अम्मा आमिना जे घर मां आयुसि तव्हां खे ॾिसण मुंहिंजो भाउ अब्दुल्ला गुज़ारे वियो अब्दुल्ला जी सुखड़ी मोहम्मद मुस्तफा पुट जो भाउ गुज़ारे वञे वरी पुठियां निशानी हुजे दिलि चवंदी आहे वञी ॾिसां मां हिकिड़े ॾींहुं ख़ासि तव्हांखे ॾिसण आयुसि मां पंहिंजे भाइटी खे ॾिसी अचां कहिड़ी सूरत आहे कहिड़ी सीरत आहे मां ॾिसण आयुसि तव्हां पींघे में हुया ओॾी महिल मूं ॾिठो त केरु माण्हू न हुयो पर पींघो तव्हांजो पाणे हले इहो कहिड़ो राज़ हो महबूब पींघो पाण पियो हले हलाइण वारो मूं न ॾिठो पर पींघो हले पियो वरी तव्हां उन पींघे पाक में हीअं मथे पिया ॾिसो मथे चंड हुयो चंड की रात हुई पोइ तव्हां आंगुर हीअं कयो त चंड उॾे तव्हां आंगुर हीअं कयो त चंड उॾे जाॾे तव्हांजी आंगुर ताॾे चंड महबूब इहो राज़ कहिड़ो साईं फरमायो चाचा इहो झूलो पाण न पियो झूले पींघो पाण न पियो लुॾे जिब्रील सिदरतुल मुंतहा तां लही आयो हुयो जिब्रील मुंहिंजे पींघे खे लुॾे रहियो चाचा को सबब थियो मूं रोअण जो इरादो कयो जे ॿारड़ा रोंदा आहिनि त चंड मूंसां ॻाल्हाए पियो चए पियो सोना रो न अमड़ पंहिंजे बच्चे खे जीअं परचाईंदी आहे इहे चंड मूंसां ॻाल्हाए पियो मूंखे चंड परचाए पियो जिब्रील जंहिंजो झूले हिंदोरो जिब्रील जंहिंजो झूले हिंदोरो चंड मञे आंगुर जो इशारो चंड वाह मिठो मन ठार अल्लाह बाबा सुभान अल्लाह अम्मा हलीमा साईं थी फरमाए त मां महबूब खे खणण जे लाइ आयसि कबीलो बनु साद मक्के खां पोणा 200 किलोमीटर तकरीबन परे आहे या 150 किलोमीटर थींदो उतां आई बीबी हलीमा साईं हुजूर के खणण जे अमा फरमायो त मूं बीबी हलीमा का बीबी आमिना का पूछो तो बच्चो किथे आहे अंदर कमरे में अमा आमिना साईं फरमायो त बच्चो मुंहिंजो अंदर कमरे में आ अमा हलीमा थी फरमाए त मां कमरे में आयसि कमरे में आयसि ऊंद हुई बत्ती न हुई बिजली न हुई रोशनी न हुई पर जेॾी महिल मां अंदर आयसि त छा ॾिसां मोहम्मद जे गलनि मां रोशनी पई निकिरे त कमरो सॼो रोशन एॾो सुहिणो चेहरो एॾो हसीन
चेहरो मु जिंदगी में कदे एड़ो हुस्न जमाल न दिठो जेको मोहम्मद करीम जे चेहरे मजा चमक तमक रोशनी नजर पई अचे। अम्मा हलीमा फरमायो तम आस्ते आस्ते पैर खणंदी वेझड़ो आयस जेमल पैर जो आस्ते जो खड़को थियो तो हुजूर अखियूं मुबारक खोलियूं ऐं मूंखे ॾिठो मूंखे ॾिसी करे हुजूर मुरकिया नंढड़ो शहजादो मुरकण लॻो। अम्मा फरमाए थी जेॾीमहिल महबूब मुरकिया त मुंहिंजी दिल फुरे विया मूंखे साईं सां मोहब्बत लॻी वई। अल्लाह हेड़ो हसीन चेहरो मूं जिंदगी में कॾहिं ऐं हुजूर जो चेहरो मदीने वाले साईं जो चेहरो हसीन चेहरो अल्लाह जो महबूब चेहरो आहे। इन चेहरे जे वसीले सां जेका दुआ घुरी वेंदी आहे सा कबूल पवंदी आहे। इन चेहरे जे वसीले सां का दुआ रद्द न थींदी आहे। दिल से वारो 10 हिकिड़ो ॾेई थो छॾियां पुट जिंदगी या दुख ॾोजरा माण्हू ते अचनि था गम परेशानियूं कॾहिं बीमारी कॾहिं कर्ज़ कॾहिं दर्द हिकिड़ो नुस्खो थो ॾियां अल्लाह न कंदो रब तव्हांखे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारींदो पर जेकॾहिं का अहिड़ी खड़ी अची वञेव बरकतूं नफ़िल पढ़ो अकेलाई में घर जे अकेलाई तन्हाई में बरकतूं नफ़िल पढ़ी पोइ मुंहुं क़िबले शरीफ ॾे करे दुआ जा हथ खणो या अल्लाह या रहमान या रहीम या अरहमर राहिमीन तोखे वास्तो थई मोहम्मद मुस्तफा जे मुखड़े जो या अल्लाह मोहम्मद करीम जे हसीन चेहरे जो वास्तो थई मुंहिंजी हीअ ज़रूरत पूरी कर। हुजूर जे चेहरे जो वसीलो वठी दुआ घुरो खुदा जाने तो रब तव्हांजी मुश्किल मिंटन में हल कंदो देर न लॻंदी। दिल जे सच्चाई सां दिल जे खुलूस सां दर्द जी दाण वसीलो मुस्तफा जे मुखड़े जो वट उन ई महिल महिरबानी जा दर यकीन न अची वञे आज़मा खुदा जो कसम मूं आज़मायो मां उहो नुस्खो तो तव्हांखे ॿुधायां जेको मां ख़ुदि आज़माई वेठो आहियां। मक्के में ॾुकर पइजी वियो मींहुं न उठो मुल्क में अणाठ थी वई बारिश जो न वरसी वन सुकी विया फसल सुकी विया माल ॾुबड़ा थी विया केतिरा साल बारिश न वठी हुई पोइ माण्हू गॾु थिया मक्के जा माण्हू सरदार अमीर ताजर वापारी गॾु थिया त काबे में 360 बुत रखिया हुआ चऊं अचो पंहिंजे महबूदनि खे सॼियूं पोइ मींहुं वसे काबतुल्लाह शरीफ में अची पंहिंजे बुतनि जो वसीलो वठी दुआ घुरियूं सुबुह जो दुआ घुरण बीठा रड़ंदे रोंदे दुआऊं घुरंदे शाम थी वई न ककरी आई न कणी वसी वरी ॿियो ॾींहुं थियो इहे सभु मके जा माण्हू दुआ घुरंदा रहिया बुतनि खे सॾींदा रहिया मूर्तियुनि जी पूजा कंदा रहिया पर मींहुं न उठो सो न उठो 3 ॾींहं इएं दुआऊं घुरियूं पर बारिश न बरसी पोइ कंहिं चयो न छाजे लाइ था पुतनि खे वेठा सॼियो वञो अबू तालिब खे चओ अबू तालिब जो भाइटियो मोहम्मद करीम उन जे वसीले सां उन जे चेहरे जे वसीले सां दुआ घुरो मींहुं वसी पवंदो
ये मक्के जा हड़ई सरदार गरजी जनाबे अबू तालिब वटाया। अबू तालिब जेको मदीने वाले साईं जो चाचो आ, मौला अली जो पीओ आ। जनाबे अबू तालिब खे अचे चयूं अबू तालिब टे ॾींहं थिया आहिनि पुतन खे सॾींदे सॾींदे मींहुं न उठो आ। हाणे महिरबानी कर तुंहिंजे भाइटे मोहम्मद करीम खे वठी हल, असां उन जे वसीले सां रब खां दुआ था घुरण चाहियूं। जनाबे अबू तालिब चयो तरसो गर्मी आ, काढ़ो आ, हिन महिल मां पंहिंजे भाइटे खे गर्मी में ॿाहिरि न कढंदुसि। ॾींहुं ठरे जो असां सभु मस्जिदुल हराम में इंतजार था कयूं। जेॾी महिल ॾींहुं ठरियो पाछूला लड़िया शाम थधी थी। अबू तालिब मुस्तफा करीम के भाकुर में खयो, सीने सां लायो, कुर्बान वंजे इन भाकुर तांजे मुस्तफा करीम के गोद में खयो। जनाबे अबू तालिब हुजूर जन के वठी मस्जिदुल हराम में आयो, बैतुल्ला शरीफ वट वठी आयो। काबतुल्ला शरीफ जी दीवार उभरंदे पासे वारी सजी खल्क मक्के वारा सामू बीठा आहिनि। अबू तालिब हीअं कयो जो मुस्तफा जे ॿिन्ही कछुनि जे हेठों हथ विधई। ये नंढड़े ॿार खे खणबो आहे, ईअं खणी मुस्तफा करीम जी पुठी मुबारक बैतुल्ला शरीफ जी दीवार सां लगाई। हुजूर जो मुखड़ो मुस्तफा जो हसीन चेहरो साम्हूं जो, पुठी मुझे दिल पर मोहम्मद करीम जी। बैतुल्ला शरीफ जी दीवार सां पुठी लगाई। साईं जन जो पाक चेहरो माण्हुनि जे साम्हूं हुयो। ओॾी महिल अबू तालिब चयो या अल्लाह तोखे वास्तो थई मोहम्मद जे चेहरे जो। ए मुंहिंजा मौला टे ॾींहं मुशरिकनि पंहिंजे महबूदनि खे सॾियो आ, मींहुं न पियो आ। मुंहिंजा मौला जो तोखे वास्तो विझूं था मोहम्मद जे चेहरे जो। हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा ये गुलनि में गुलाब नाए। ओ जान जाना ओ शाह शाह जगने में तो जो सही जवाब नाए। जॾहिं निहारी खिली खिकारी दिलियूं हज़ारे हबीब ठारी। झलक ॾिठी जे मिठायवां जी हशर जो न ते हिसाब नाहे। जनाबे अबू तालिब रब जे दर ते अर्ज़ कयो आ मालिक तोखे वास्तो थई मोहम्मद जे मुखड़े जो। मौला असां ते मींहुं वसाए, असांखे बारिश जी ज़रूरत आ। जेॾी महिल अबू तालिब इहे लफ़्ज़ ज़बान मां कढिया आहिनि ओचितो आसमान ते ककर अची विया, खिवड़ियूं चिमकण थियण लॻियूं, गजगोड़ूं शुरू थी वियूं। अचानक वॾ फुड़ मींहुं वसण लॻो। बारिश बरसण लगी, वॾ फुड़ो मींहुं वसण लॻो। अञा उहे माण्हू पंहिंजनि जाइनि था हटिया न आहिनि। मींहुं एतिरो उठो जो माण्हुनि जा कपिड़ा पुसी विया। बैतुल्ला जी ज़मीन आली थी वई। मके जे खिचुनि मां मींहं जो पाणी वहण लॻो।
मुस्तफा करीम जे मुखड़े जो वसीलो वठण सा अल्लाह ताला अण मुदायता मीं वसाए छया ओनी मल जनाब अबू तालिब चयो वबियद युस्तस्कल गमाम बिवजी सिमालुल यतामा व इस्मतुल लिल अरामिनी मुस्तफा करीम जो रोशन चेहरो जंहिंजे सदके ककर मींह वसाईंदा मुस्तफा जो पाक चेहरो जंहिंजे सदके न थियणा कम थी पवंदा आहिनि मुस्तफा जे चेहरे जे सदके दुआऊं क़बूल थी पवंदियूं आहिनि ही उहो मुस्तफा करीम जेको ग़रीबनि जो मददगार थींदो बेवाहनि जो वाहरू थींदो यतीमनि हीननि जो हमराह थींदो उहो मुहम्मद आहे जंहिंजे सदके जंहिंजे वास्ते वसीले सां रब दुआऊं रद न कंदो मिठा तूं असां त मुस्तफा जा उम्मती आहियूं कलमो पढ़ण वारा आहियूं ॿुधायो ने सोने जे सदके महिरबानी थींदी या न थींदी हिते बि थींदी कब्र में बि थींदी क़यामत में बि थींदी चओ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह अहीं उम्मत जो आधार नबी नहीं मां पीउ खां वध प्यार नबी अहीं उम्मत जो रब हबली उम्मती दुआ हर तो विलादत वक्त गार अंदर मिठा अज भी घुरी पियो मज़ार अंदर केॾो आही नंगी नंगदार नबी आई उम्मत जो मदीने वारो साईं त असांजे लाइ रहमत जो छप्पर छांव बणजी आयो हाणे ज़रूरत असांखे आहे त दिलबर नबी जे दर जी ग़ुलामी कयूं नबी जे अचण ते मीलाद जी ख़ुशी बि मल्हायूं ऐं ज़िंदगी ईअं गुज़ारियूं जंहिंमें मदीने वारो ख़ुशि थी हिकु मोमिन हिकु आशिक़ रसूल उहो आहे जेको उहो कमु करे जंहिंमें मदीने वारो साईं राज़ी मदीने वारे साईं के राज़ी कजे या नाराज़ कजे हुजूर जी गुलामी कजे या नाफरमानी कजे फरमा बरदार थिजे या नाफरमान थिजे जवाब ॾियो फरमा बरदार सची था चओ जे फरमा बरदार थींदो न त टे कम त ज़रूरी कयो हिकिड़ो दिलबर नबी ते दुरूद और सलाम घणो सलाम घणी सलात पढ़ो सोनो राज़ी थी साईं फरमायो त क़यामत में मूंखे वेझा वेझा 16 उहे हूंदा जेके घणी मूं ते सलात पढ़ंदा हबीबन करीमन फरमा मन नसिय सलात अलैहि फक़त खता तरीक़ल जन्नत जे मूं ते दुरूद पढ़ण विसारे छॾियो उन जन्नत जे रस्ते खां भटकी वियो बेहिश्त जे रस्ते खां भटकी वियो दोज़ख जे रस्ते ते हलियो वियो जन्नत जो रस्तो छॾे ॾिनई जन्नत वारो रस्तो अथव दिलबर मुहम्मद ते दुरूद वारो पढ़ंदव ऐं ॿियो कमु ही कयो जो निमाज़ पंजो निमाज़ छॾणी न आहे निमाज़ मुस्तफा जे ग़ुलामनि जी सुञाण ऐं निशानी आहे निमाज़ 100 कम हुजनि सभु छॾियो अवल अल्लाह जे दर ते हाज़िरी निमाज़ क़बूल ऐं टियों पाण बि ऐं पंहिंजे बच्चनि खे बि मदीने वारे साईं जो इश्क सेखारियो मुहम्मद जे दर जी ग़ुलामी सेखारियो
रुगे तव्हां न पर पंहिंजे बच्चन के पुटन के न्याणियुनि के घर जे भातियुनि के मदीने वाले साईं जो इश्क अदब सेखारियो नबी जे अहल बैतन जो अदब सेखारियो नबी जे सहाबन जो अदब सेखारियो वो बिठा पंहिंजे बच्चन के भी इहा तालीम ॾियो त तव्हां जो औलाद जॾहिं वॾो थिए जवान थिए त आशिक रसूल बणे तव्हांजी ज़िम्मेदारी आहे तव्हांजे मथां हक़ आहे पंहिंजे औलाद खे सुठा सबक सेखारणु सुहिणी तालीम ॾियणु सुहिणा अक़ीदा सेखारणु सुन्नियत वारा अक़ीदा सेखारणु तव्हांजे मथां फर्ज़ टई ॻाल्हियूं क़बूल आहिनि जी वधा जेके मदीने वारे साईं जा फर्मा बरदार थींदा आहिनि उहे जन्नत जा खातेदार थींदा उन्हनि जे लाइ ॿिन्ही जहाननि जे भलाइनि जा रब दर खोले छॾींदो आहे अलाह करीम जल शानो शाल असां सभिनी खे मदीने वारे साईं जे दर जो सचो गुलाम बनाए हुज़ूर जी आमद जे खुशन मल्हाइण वारो बणाए हुज़ूर जे सुन्नत ऐं शरीयत ते अमल करण वारो बणाए आख़िर में हिकिड़ी दावत तव्हांखे अर्ज़ कयूंसि इंशाअल्लाह पहिरियों आचर अंग्रेज़ी महीने जो पहिरियों आचर जेको ईंदो उन आचर जी शाम सूमर जी रात दरबार फज़लाबाद शरीफ मातली में मीलाद वाहे मुर्शिदन करीमन जो उर्स पाक इहा तव्हांखे खुदा वास्ते जी दावत आहे इन मुहम्मदी महफ़िल में ज़रूर शरीक थिजो ऐं फ़क़ीरनि जे दुआ में शरीक थिजो अलाह कंदो ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार थींदा अलाह करीम शार असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए वमा अलैना इल्लल बलाग